कराची में वधीवल स्ट्रीट क्राइम्स से ज़ाब्ते लाइ 15 ॾींहनि ताईं सख़्त ऑपरेशन कयो वेंदो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि अमन अमान बाबति अहम इजलास थियो। कराची शहर अंदरि स्ट्रीट क्राइम्स जी वारदातुनि में वाध ऐं सूबे जी मजमूई अमन अमान जी सूरत हाल बाबति गौर वीचार कयो वियो आहे। आगाह कयूं पिया त वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि अमन अमान बाबति अहम इजलास थियो आहे। सिंध में गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गाननि समेत समूरनि परदेहनि खे सिंध मां निकाली ॾिनी वेंदी। 15 ॾींहनि ताईं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्ट्रीट क्राइम्स जी वारदातुनि ते ज़ाब्तो आणण जे लाइ सख़्त ऑपरेशन कयो वेंदो। DG रेंजर्स, IG सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं ॿियनि अमलदारनि इन इजलास में शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो त दहशतगर्द तंज़ीमूं मुल्क में ॿीहर अमन अमान ख़राब करणु चाहिनि थियूं। असां सिंध में दहशतगर्दनि खे ॿीहर कर खणण न ॾींदासीं। पुलिस ऐं रेंजर्स स्ट्रीट क्राइम्स ते ज़ाब्ते लाइ सख़्त क़दम खणनि। वॾे वज़ीर DG रेंजर्स खे शहर में पेट्रोलिंग वधाइण जी बि हिदायत कई आहे। इहो बि चयो वियो त शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि जी निगरानी वधाई वञे। इजलास में कुछ अहम फैसला किया विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था दो चांडियो खां। दो वधीक आगाह कजो। अहम इजलास थियो आहे सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में अमन अमान जे हवाले सां इजलास आहे, जंहिंमें चीफ सेक्रेटरी DG रेंजर्स, उन खां सवाइ IG सिंध गुलाम नबी मेमण, एडिशनल IG, ॿिया मुख़्तलिफ़ जेके लाॻापियल अमलदार आहिनि उहे शरीक थिया आहिनि। हिन में चयो वियो आहे त दहशतगर्द वॾे वज़ीर जे इजलास अंदरि ॻाल्हायो आहे। हुनजे चवण त दहशतगर्द जेके तंज़ीमूं आहिनि उहे ॿीहर अमन अमान ख़राब करणु चाहिनि थियूं ऐं उन हवाले सां कराची में बदअमनी जेका आहे उहा वधी आहे। वॾे वज़ीर जो चवणो त असां कराची में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन जेको आहे उनखे शुरू करण जी हिदायत कई आहे। सिंध पुलिस खे हिदायत कयो अथसि त मुख़्तलिफ़ जेके हिसास इदारा आहिनि उन्हनि सां राब्ते में रही हिकिड़ो जेको आहे ऑपरेशन जे हवाले सां हिकिड़ो लाइअमल जेको आहे जोड़ियो वञे ऐं हिकिड़ो तरीक़ेकार तइ कयो वञे। हिन चयो त रोज़ानी जे बुनियाद ते इन सिलसिले में पुलिस ऐं इंटेलिजेंस इदारा पाण में राब्ते में रहनि। इजलास में कराची में जेको स्ट्रीट क्राइम आहे उन ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी हुई। वॾे वज़ीर हिदायत जारी कयो। हिकिड़ो त जेके गैर क़ानूनी परदेही आहिनि, ख़ासि तौर अफ़गानी, उन जे हवाले सां चयो वियो त उहे क्राइम में तमामु घणो इन्वॉल्व आहिनि। तंहिंजे करे उन्हनि खे पंहिंजे जेतिरा बि गैर क़ानूनी परदेही आहिनि उनखे पंहिंजे मुल्क मोकिलण जे लाइ सिंध गवर्नमेंट जेका आहे उहा उपाउ वठंदी ऐं स्ट्रीट क्राइम खे रोकण जे लाइ रेंजर्स जेका आहे उहा पेट्रोलिंग जेका आहे उहा वधाईंदी। DG रेंजर खे चयो आहे घटी में जेके मेन रोड आहिनि, रस्ता आहिनि, उते रेंजर्स पंहिंजी पेट्रोलिंग करे। उन खां सवाइ जेके गैर मुल्किन आहिनि उनखे वापसि करण जो फ़ैसिलो जेको जीअं कयो आहे त जेको वफ़ाक़ी मिनिस्ट्री आहे उनखे बि लिखियो वेंदो त हिते जेके गैर क़ानूनी उनखे वापसि कयो वञे ऐं उन्हनि जी वापसी लाइ तकिड़ा उपाउ वरिता वञनि। उन खां सवाइ जेके अहम जॻहियूं आहिनि कराची शहर जे अंदरि उते पुलिस जी नफ़री वधाइण, उन खां सवाइ मुख़्तलिफ़ जेके एक्टिविटीज़ आहिनि उनखे अमन अमान जे हवाले सां क़दम जेके आहिनि खयां वञनि। इजलास में तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई त केतिरा माण्हू क़तल थिया आहिनि, 15 ॾींहनि में छा थियो आहे, केतिरो ऑपरेशन थियो आहे, कहिड़े इलाइक़नि में बदअमनी जेका वधी आहे उन ते बि हिन इजलास जे अंदरि गौर वीचार कयो वियो आहे। जी दो महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। अमन अमान जी सूरत हाल बहितर करण ऐं कराची में स्ट्रीट क्राइम्स जी वारदातुनि ते ज़ाब्तो आणण जे लाइ ईंदड़ 15 ॾींहनि ताईं इंटेलिजेंस बुनियाद ते सख़्त ऑपरेशन थींदो।